हाज़िर नाज़िर के हवाले से आयत ऐं हदीस ॿुधाईंदुसि। सूरह बकरा वयकून रसूल अलैकुम शहीदा, ऐं ही रसूल अवांजो निगहबान ऐं शाहिद हुजे। वरी ॿी आयत सूरह निसा सिपारो 5 रुकू नंबर 3 वजिना बिकाला हाउलाए शहीदा, ऐं तोखे इन्हनि समूरनि ते शाहिद ऐं निगहबान करे आणी। तर्जुमो, तोखे इन्हनि समूरनि ते शाहिद ऐं निगहबान करे आणी। ॾिसो, इन्हनि आयतनि में लफ़्ज़ शाहिद ऐं शहीद मज़कूर आहे। शहादत ऐं शहूद जी माना हाज़िर व नाज़िर आहे। इमाम राग़िब इस्फ़हानी रहमतुल्लाह अलैह मुफ़रदात में लिखे थो, अशहूद व शहादत अल हुज़ूर मअल मुशाहदत इम्मा बिल बसर औ बिल बसीरत। मुफ़रदात सुफ़ो नंबर 69। यानी शहूद ऐं शहादत में शाहिद ऐं शहीद जो हाज़िर हुजणु ऐं ॾिसणु ज़रूरी आहे। कोई खणी अख सां ॾिसणु हुजे या दिलि सां। अल्लामा अब्दुल बाकी ज़रकानी अलैह रहमतुल्लाह लफ़्ज़ शहीद जी माना में लिखे थो, अल्लज़ी ला यग़ाइब अन्हु शै। ज़रकानी जुल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 173। यानी शहीद उहो हूंदो आहे जंहिंखां का बि शइ पोशीदा न हुजे। इहो अलामा ज़रकानी ॿिए हंधि फ़रमाए थो, लिअन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीदुन अला उम्मतिही व नाज़िरुन लिमा अमिलू। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत ते हाज़िर आहिनि ऐं उम्मत जे अमलनि खे ॾिसी रहिया आहिनि। देवबंदियुनि जो शेखुल तफ़सीर मौलवी मोहम्मद उस्मान नौरंगज़ादा पंहिंजे किताब तोहफ़तुल इस्लाम जे सुफ़े नंबर 8 ते शहीद जी माना हर हंधि हाज़िर लिखो। गवाह खए बि शाहिद इन लाइ चवंदा आहिनि जो हू पंहिंजे अखियुनि सां ॾिठल शइ खे बयानु कंदो ऐं वारदात जे मौक़े ते हाज़िर हूंदो। वयकून रसूल अलैकुम शहीदा। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी क़ुद्सुहु सिरह इन आयत तहत फ़रमाइनि था, तर्जुमो, यानी ऐं इंसानो, तव्हां ते तव्हांजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं इन लाइ गवाही ॾींदो जो उहो नूर नबूअत सां परहेज़गार जे मर्तबे ऐं मक़ाम खे ॼाणनि था ऐं हीअ बि ॼाणनि था त फ़िलाणो मुंहिंजो उम्मती अहिड़े दर्जे ते पहुतल आहे, उन जे ईमान जी हक़ीक़त छा आहे। ऐं हीअ बि ॼाणनि था त मुंहिंजे फ़िलाणे उम्मती जी तरक़ीअ में फ़िलाणी शइ रुकावट बणियल आहे। लिहाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणनि था तव्हांजे गुनाहनि खे, तव्हांजे ईमान जे दर्जात। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हांजे सुठनि ऐं बुरनि अमलनि खे ॼाणनि था ऐं तव्हांजे इख़लास ऐं नफ़ाक़ खे बि ॼाणनि था। देवबंदियुनि जे शेख अल हिंद मौलवी महमूदुल हसन इन आयत तहत लिखे थो, तफ़सीर उस्मान सुफ़ो नंबर 27। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाज़िर व नाज़िर आहिनि। ख़ासि ॻाल्हि ज़हन में रखो, अल्लाह ताला जी हर सिफ़त ज़ाती, क़दीम, मुस्तक़िल ऐं ग़ैर महदूद आहे, लामहदूद। हर सिफ़त मख़लूक़ जी हर सिफ़त अताई हादिस ग़ैर मुस्तक़िल ऐं महदूद आहे। पोइ इहा बिला वजह माण्हू मुस्लमाननि खे मुशरिक चवणु ऐं इहा जहालत ऐं बेदीनी आहे। वरी अॻे हिसे में हाज़िर नाज़िर जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं।